अस्सलाम वालेकुम या आलिम दोस्तों, उम्मीद कयां सब ठीक हूंदो, खैरियत सां हूंदो। जीअं आज़ादारियुनि जा ॾींहं शुरू आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि। वॾी महिरबानी, लख थोरा उन्हनि जा। मां उन्हनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे कमेंट्स कया आहिनि त 14 रखियो वञे ऐं 12 23 इहे रखिया वञनि। जी दोस्तों, अॼु 14 रखूं था पिया ऐं इंशाअल्लाह कोशिशि कयूं था त 22 बि अॼु ई रखूं। ऐं हीअ एल्बम जेको आहे तव्हांखे ॿुधायां त हीअ एल्बम स्पेशल माना रिलीज़ न आहे। हीअ एल्बम जेको आहे न, इहो मिक्स में ठहियलु आहे। हिन खां अॻु में जेके एल्बम आयल आहिनि उन्हनि मां नुंहुं कढी करे हिन एल्बम खे तयारु कयो आहे। उन टाइम में को एल्बम हिननि तयारु न कयो हो या पोइ शाइरी न हुई उन वक़्तु। ठीकु आहे दोस्तों, सो हाणे हीअ जेको एल्बम आहे इहो आहे मिक्स में एल्बम। हिन में सराइकी ऐं उर्दू मिक्स में आहिनि। सभ खां पहिरियां हिन जो टाइटल जेको लिखियलु आहे उहो दास्तां गम भीए नाना सुनाने आए हैं। ऐं हिन जो नुंहुं जेको आहे पहिरियों इहो आहे दास्तां गम भीए नाना सुनाने आए हैं, दास्तां गम। ऐं उन खां पोइ हिन जो नुंहुं आहे सादिक़े में न जलाओ असियां आले नबी, सादिक़े में न जलाओ असियां आले नबी, तुसां इवें न लाओ असियां आले नबी। तमामु बहितरीनु आहे। ऐं उन खां पोइ आहे बाबे कूरो घिन सकीना वल रोअण हैया नसी, सुहिणी दाढ़ी चुम बाबे दी चुमण हैया नसी। उन खां पोइ आहे ज़ैनब जो एहसान घणो आहे, ज़ैनब जो। ऐं हिन में मसाइब बि पढ़े थो मिराली साहब। ऐं उन खां पोइ आहे न आबिद खून वहा। उन खां पोइ आहे सुगुरां जे सजणा लिया। उन खां पोइ आख़िरी आहे दास्तां गम भीए नाना सुनाने आए हैं। ऐं दोस्तों, जेकॾहिं अव्हांखे ही माना कमु सही थो लॻे लाइक बि कंदा वञो ऐं कमेंट्स तव्हां कयो था। बिल्कुलु काफ़ी दोस्त आहिनि जेके व्हाट्सअप ते बि चवनि था त असांखे ॾियणो आहे, त उन्हनि जे लाइ मुंहिंजो नंबर खुलियलु आहे। बिल्कुलु अचनि व्हाट्सअप ते, उन्हनि खे व्हाट्सअप ते ॾींदासीं बिल्कुलु। ऐं दोस्तों, जेके कंहिं ॿिए फ़नकार जा मतिलबु तलबगार आहिनि त उन्हनि जे लाइ बि आउं वीडियो बिल्कुलु ठाहींदुसि। मुख़्तियार सीधी चओ त मुख़्तियार सीधी ठाहींदुसि। ऐं ॿियो कोई फ़नकार ॿियो अहिड़ो ख़ासि आहे कोन, पर मुख़्तियार सीधी तमामु घणो हलंदो आहे। वधीक हाणे तव्हां राय ॾींदव मूंखे कमेंट में, पंहिंजी ॿुधाईंदव या उस्ताद जा सभई एल्बम रिलीज़ कया वञनि या उस्ताद शमन अली जा जेके बि मतिलबु आहिनि नाज़ प्रोडक्शन में हैदरी में, उहे मां कंप्लीट कयां। वधीक कमेंट्स में ॿुधाईंदा ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर ज़रूरु कंदा ऐं लाइक बि कंदा चैनल खे। ठीकु आहे दोस्तों। ऐं हिन एल्बम जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाई कोन, ख़ासि एल्बम माना हीअ 2001 में हिननि रिलीज़ कयो। असल में जेकॾहिं ॾिठो वञे हा त हीअ एल्बम 1995 या 96 में अचे हा। 14-35 में अचणु खपे हा, छो जो हिन जो 13 जेको आहे 1995 में आयल आहे। बसि इन्हनि पाण उहो कयो। ऐं हिकु इहा ॻाल्हि बि हिकिड़ी मूंखे ख़बर पई आहे गोहर गदाई खां, त हिकिड़ो एल्बम हुयो जेको हिननि रिलीज़ न कयो हो, हिन वक़्तु ताईं न आयो हो।